वापारी आहियां ऐं जिन्स जो वापार कंदा आहियूं। बाईपास कक्कड़ ते असांजो दुकान आहे। 20/3/2025 ते जेको सान्यो पेश आयो, जमालिन जे कुझु दहशतगर्द जेके माण्हू हुआ जिन कक्कड़ सॼे खे यरगमाल करे ऐं असांजे दुकान जे साम्हूं बीही सरेआम ॾींहुं ॾिठे जो फायरिंग कई, असांजे भाउ हाजी माशूक अली खे शहीद कयो ऐं केस त असांजो दाख़िल थी वियो। मेन जेके 3 माण्हू आहिनि मुसलसल हथियार खणी शहरनि में घुमनि था ऐं उन्हनि खे केरु अरेस्ट करण वारो कोन्हे। SSP दादू खे असां रिक्वेस्ट कईसीं, वरी एप्लीकेशन ॾिनीसीं भई हिननि खे गिरफ़्तार कयो। DSP केनशाह खे चयोसीं, SHO कक्कड़ खे चयोसीं, बहरहाल केर बि इन ते अमल नथो करे, इन्हनि खे गिरफ़्तार नथो करे। साईं, हिकिड़ो अमानुल्लाह जमाली, ज़ुबैर अहमद जमाली, गुलाम मुस्तफ़ा जमाली कानून जी पकड़ खां आजा सरेआम नुमाइश कनि था पिया हथियारनि जी ऐं मुसलसल असां ते प्रेशर विझनि था पिया, केस तां हथ खणो। अॼु वरी सबू जो 10 धारे हिननि जा माण्हू अची जेके पहिरियां बि FIR में नामज़द आहिनि, बेल ते आहिनि, उन्हनि अची असांजे दुकान ते असांजो जेको कांटो आहे उन ते अची हिननि फायरिंग कई आहे। सिर्फ़ मुसलसल असां ते हिननि इहो ई प्रेशर विधो आहे, बाबा असांखे लिखी ॾियो। जीअं गुनाह नंबर कक्कड़ जेको PS कक्कड़ आहे इन में 24 हुयो, तव्हां हथ न खयो, असां तव्हांजो माण्हू मारियोसीं। हाणे गुनाह नंबर जेको क्राइम नंबर 26 आहे उन ते कॾहिं हथ न खणंदो, वरी तव्हांजो ॿियो माण्हू मारींदासीं। अॼु वरी सरेआम बाईपास ते ॾींहुं ॾिठे जो हुननि अची फायरिंग कई आहे। वरी वञी LPG ते वेठा आहिनि, हथियारनि जी उते नुमाइश कई अथनि, सरेआम वेठा आहिनि। थाणे जी PS कक्कड़ जेको थाणो आहे उन जी भरिसां केर बि गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। असां SSP खे अपील न कंदासीं, छो जो SSP मां सम्झां थो हिन SSP जे पीरियड में तव्हां दादू डिस्ट्रिक्ट में ॾोह ॾिसो केतिरा क्राइम थिया आहिनि, मर्डर केतिरा थिया आहिनि ऐं फुरू जे जेके वारदातूं आहिनि उहे केतिरियूं थियूं आहिनि। मां अपील कंदुसि DIG हैदराबाद, IG सिंध खे, हिन SSP खे ऐं SHO कक्कड़ खे हटाए के मेरिट ते ऑफिसर रखिया वञनि ऐं जेके असांजे क़त्ल, असांजे भाउ हाजी माशूक अली जे क़त्ल में मुलवस आहिनि 3 माण्हू, उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे ऐं हे असांजो जेको केस आहे अॼु जेका असांजे मथां फायरिंग कई वई आहे उन जो केस दाख़िल कयो वञे। असां हे पंहिंजो एहतजाज मुसलसल जारी रखंदासीं ऐं इंशाअल्लाह असांखे पूरी उम्मीद आहे जेके असांजूं अदालतूं, असांजूं कोर्टूं आहिनि, असांखे इंसाफ़ मिलंदो ऐं केर बि असांखे हटाए नथो सघे। इंशाअल्लाह असां कानूनी जंग विढ़ंदासीं, आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं। शुक्रिया।